न ता तंग था जो न जोगी अचे डोंकी अचे तो मुंहिंजो त नालो ई नथा वठो हल दबा अचे तो हनो ससाना हिकु मां जहिड़ो चुको हुजे केॾो दोस्त हुजे पंहिंजो अचे उॾाम थो अचे घर न वठी वञोसि एॾे पीर खे घर वठी गा जे मर्द त गॾु थिया न मायूं बि सभु घुरायो न मुंहिंजूं वॾियूं छो जे मां क़यामत में सुञाणींदो मां कीअं इमरान जी हुकूमत में गैरत जा जनाज़ा निकिरी विया शादियुनि में छोकिरियूं पियूं नचनि काॾे वञा मां काथे मतम जा मां कहिड़ी भित जे कटे आया मां कहिड़े बिजलीअ जे खंभे ते चढ़ा अली वलियन फक़द आज़नतुहु लिल हर्ब बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी दोस्तदार चार यारम ताबा औलाद अली मज़हब हनफी दारम मिल्लत हजरत खलील खाक पाक गौस आज़म ज़ेर साया हर बड़ी तन तस्बीह मन मणियों दिल गबूरो जन तंदू जे तलब जो वहदत सुर वजन वहदहु ला शरीक लहु इहो राग रगुन से सुता मरसूहन निंड इबादत ते सारी रात सुबहान जागी जिन याद कयो अदियूं अब्दुल लतीफ चे तिन जो मिट्टी लधो मान कोड़े कन सलाम अची अमन उन सब साथी दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु कमा सल्लल्लाहु काफी हाल में सगोरा आयल मां भी मगरिब का वठी पहुतलुम पर साईं बुरड़े साहब अचो त ॾहीं का पहिरियों स्टेज ते अची जाए भी इन जे करे त साईं हे नालो ही सिर्फ कायदे सिंध जो ॾिनो न ता तंग था जो न जोगी अचे डोंकी अचे तो मुंहिंजो त नालो ई नथा वठो हल दबा अचे तो इन जे करे अञा आलम सगुरा पोइते जोगी साहब डोमकी साहब भाऊ तारिक साहब सैयद हबीबुल्लाह शाह माच करे घर फोन कयो तो सुबह जी चाहिए हिते मोकल हलाई रात जो हिकड़ी रात त पंहिंजे वॾनि सां गुज़ारियो जे पीर तोखे कोनन ते खणी घुमायो न वो मूसा जे कब्रिस्तान में हिकड़ी रात ही ॿिया जलसा रुगो जेरन जा जलसा ही जलसो जेरन सां गॾु मुर्दन जो भी जलसो ॾाढा नता जो सुभान अल्लाह मोहम्मद जा आशिक ॾाढा जो इन जे करे जलसे जो उन्वान आहे शान औलिया अल्लाह कॉन्फ्रेंस मां भिट शाह जे अंगण तां नूर शाह जे अंगण ते आयो आहियां ॾाढा नता जो सुभान अल्लाह जोर सां वलियन जा आशिक बैयत बुलंद करे चओ बैयत वली चेबो जागे आ जमे चार निशानियूं हुजन घणो बाबा सभई नथा ॻाल्हायो जोर सां चैन जा आशिक ॾाढा चओ वॾा किताब चार वॾा नबी चार वॾा मलाइक चार वॾा रसूल चार घट के पावा चार नबी जो न्यारो चार वज़ू में पर्दा चार मोहम्मद जा यार चार पाकिस्तान में सूबा चार वली जो चार निशानियूं घणो ससाना हिकु मां जहिड़ो चुको हुजे वली जी पहिरी निशानी अख में हया हुजे जी कोई नचे त मूंखे घर कढी वठी घर तुंहिंजो केॾो दोस्त हुजे पंहिंजो अचे उॾाम थो अचे घर न वठी वञोसि एॾे पीर खे घर वठी विया जे मर्द त गॾु थिया आहिनि मायूं बि सभु घुरायो न मुंहिंजूं वॾियूं छो जे मां क़यामत में सुञाणींदो मान कीअं मोबाइल इंटरनेट असांखे बेहया पई बनाए सॼी राति चोरा पपी जी तुंहिंजी पुफी आहे मोबाइल अचे थोने ख़बर आई फुरियल मौलवी पहिरी मोर में माखन फुर थी वई
पैसा भी फुरियो मोबाइल भी फुरियो वाच भी फुरियो कलरी वालों ने 8000 दिना उहे भी फुरियो कलरी वाला है हाँ मां ही भला है इमरान जो हुकूमत में गैरत जा जनाजा निकरी विया शादियुनि में छोकिरियूं पियूं नचन काॾे वञा मां काथे मातम क्या मां कहिड़ी भित जा टकर हणा मां कहिड़े बिजलीअ जे खंबे ते चढ़ा अलाए केॾा त ख़त्मा पढ़ाया अथई यासीना पढ़ायूं अथई तव्हांजे वॾनि जे बख़्शिश लाइ तहां कदे आया हो वॾनि जे क़बर ते सॼो साल कोन ईंदा ना ही महरम ते कोडर कुल्हे ते त गारी मथे ते 5 रुपए जा चांवर 10 रुपए जी दाल काॾे थो वञी बाप जी क़बर तां थी अचां पिणे सॼो साल मोकल थियो न मां तव्हांखे झला नथो त क़बर मां चवंदो ना ही महरम छो हे सलाम अल्लाह का सिकन हे त इन जा पैर दियो धोई पियो खुदा जो कस अज केडी दर्द मां गाह कई कई त मुंहिंजा पीमा भी हिते पिया आहिनि गुलाम मुस्तफा भी हिते पर जलसे जी पार ये थोड़ी हमारे पता नहीं पार ना 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 जलसे जी पार था कुरान को हज़रत विचों के खणी मथे के त विचो ज़हर जी उल्टी कई संजो हथ जो हिलो फकीरन जो किबला ज़हर कढो साईं छा जो पुछा साईं जो पुट बुरे के बुराई में मज़ो थो अचे चंगे के चंगाई में मज़ो थो अचे ॾाढा नथा जो सुबह बेटा ई तो जो जनरी असरे नचा रती मरु सुतन सी मां आयो ही भेटाई जे दरगाह तवाया हता सुभाणे जो मुला भेटाई के नथा मञन कलंदर के नथा मञन अली को कोनी मनी दे पीरा पिणे को मनी दे ना भेटाई तो जो जनरिया सरे नसा रती मरु सुतन सी वो झणकन तो जगो थी पांद गीची गल पाण वनी पर जाय मता रुठो ही रही जी न वनी हज़रत बीरान पीर विच नमाज पढ़ी निकतो फकीरा किबला कर्जी थियो नाडो घर किरी पियो सजन फरमा पत्थर खणिया हिकड़ो दफो कुल वाला पढ़ी नु सजो पत्थर सोनो तू सजी रोहड़ी दा मुला गदु कर चेन सिर सोनी करे दियो घर खणिया जाल जो न को कर्जो लांदी न को घर ठांदी जो थोड़ो माइन ता संगे बैल में विदो कमाए 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 मुर्स गंजा जी आए हराम जो रन जो राम भट खुटे जाल मुर्स मा कम कढंदी आ बिन तरीकन सा या त मेणो लींदस तो खम तो जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो तुंजे घर त छिगल खट ढुक्की में खपाए वनी हिंदोरो वते बेडियो सुलेमानी चाहे पापन सा या जाल कम कढंदी त रोई रोवण त माइन में फीट थल मु तुझे घर कदे सुको द डिठो ही जे साईं जा पड़ियो जे साईं पड़ियो कोलो वाला जब कोलो ला तो के भी याद ना के खणी सिरत में सजी रात पड़ियो सिर ओढ़ी जी ओढ़ी फजर नमाज पढ़ी इशराक पढ़ी मुझे मुर्शिद पीरान पीर निकतो फकीर किबला रात हां जा पड़ियो साईं फरमा मु त कोलो ला जब कोलो ला मोई मोरी जाल सजी रात पड़ियो साईं जो जवाब जम पीरान पीर जो मुर्शिद फरमाए पुत्रा कोलो वाला सागोआ कुरान सागोआ हिकड़ो फर्क आ तोडे उहा ज़बान जेका गारियूं दे जेका गिला करे जेका व्याज खाए माडे उहा ज़बान आ जेका सुबह शाम मिठड़े रब जो जिक्र करे आ एड़ी ज़बान हट कर ओद पार थे वने कोलो अल्लाह पढ़ रब ओद पार के भी सोनो बनाए अल्लाह वारा थव और तहां वली कहीं के ता समझो के सप्पा कपड़ा पातल न हुजन चौंदा ही त सप्पा पातल ते मस्त इतना कोई सा वली वलिया
असांजो सरवनो हला नंढड़ो पंहिंजे पीउ जे कचर फ़कीर किबला रुपयो खपे संजन फरमा रुपयो कोने चारा न वठ चेन रुपयो जने फ़कीर जिद सरवनो नंढड़ो डिठे त बाबो रुपयो दे नथो फ़कीर चारा न हाणे का टल कया बाबे जो भी कम थे फ़कीर जो भी कम मोटिया फ़कीर जी बाबो रुपयो दे नथो मोटी हल तलक केड़ी जे बाबे का रुपयो घर बाबो रुपयो न दीदी माखे पिट जा मां किरी पवंदुस बाबो पैसा दीदी जाम पोरी पुठी ठप जाम उठी वेई रहंदस एकड़े पक्के मानो म कढ किबला रुपयो खपे संजन फरमा रुपयो कोने चारा न चेडियो न त छोकरे के तो पिटिया क्या भले पिटेस चाला कनो सर्वर नु के ई थींदो ई जो चे सर्वर नु सुमी अच्छे साईं वडे पैसा देनस एडा जो खीसा फच फ़कीर हाने तक मुझे बच्चे के दुआ कर घणी दुआऊं कई सरवर नु उथे न फ़कीर के एकड़ा पगर लहन दाच फ़कीर जो मरियम बे साईं तो भोगन में सच थी फ़कीर टोटल पैसा कडी खीसे मां डिगी क्या चे मो पिनण का बस कई जल दबा रुको मखदूमन जो बाहर उठे मुझी जान छुटे 28 कलाकन का पो सरवन उठ्यो फ़कीर पेरन में किरी फिस जे किबला तल करे है हसू ये को सुमी पे खैर तो बुध जा नूर सवारा अल्लाह जे वलिया जो जवाब जे मां तू जे भले जे करे छंद करे सुमी फिस ये मुझे छंद मुझे मकर मुझे रब के एडो बड़ी वियो जो ख्वाब में मिठे मोहम्मद जो दीदार डाडिया नता जाओ जोर जाओ आज के रसूल बैयत मुराद करे जाओ बैयत जे मां तो जो रड़ियो दाऊं बुधा पियो पर हो तो मोकल न पई मिले मां तो सा भलाई कई रब मूसा भलाई कई बेटाई तो जा मना था में वकन चंगाई क्यों खुदा के दिसो कैसा चंगाई क्यों ता त पीछल ट्रैक्टर जे टायरन में हवाए कदम बेटाई सादो जे वना था में वकन अंब जो अंब कंदो आ पाण खाइंदो आ ता खाइंदायो खजन जो डंग कया पाण खादम बेटा साधो जे वण था में पर पौन न खा पाछ ठीक है भीतर छापड़ो ए धोना भी तारसन कसम तो खुदा जो इन जलसे में न बुले जो केड़ो कर्जा कोई कर्ज ना नियत इहा थस त जेरा भी बख्श जन त नूर शाह जी भिट कब्रिस्तान में जेके सुता पियाने ये मैयत भी बख्श इंसानियत वण थामे वो कन पर पाण न खाइन पांजो ठीक है भीतर छापड़ो ए धूणा भी दार सा पर फिरियो फिरियो फरकन पिया नियत मुताबिक पांच बेटा ई तो जे नमाज रोज़ो पर चंगो कम पर वो को ॿियो फहम जैसा पसी पिरिय वो आए खल्क जी खिदमत कंजे कम जो हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह यो बुजुर्ग तो रही हो मल्लो 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 बड़ंदो मल्लो मल्ला जी गाल निकी याद वाला बुधाई गोल मदीने में लो मल्लो उना जो नालो रुकाना रुका वो नबी से के जैसे मा पड़ल बड़ल आया को आया जट मैं डिपने खावड़ी बकरियो जारी दो मल्ला बड़ंदो आया मूसा मल्ला बड़ो जे सोना मुके मारे नहीं त मातो जो कलमो पड़ा हुजूर फरमायो मां मल्ला बणा थोरो ही आयो मां मोहम्मद कलमे जी दावत देण आयो दादा नथा जो सुबह जोर से जैसे मासा मल्ला बड़ो मां कलमो को पढ़ा हुजूर फरमायो मल्ला जे करे कलमो तो पढ़े त बदु संगरो इन जे करे मौलवी के हर मैदान में टाई टूटो कहां तक काबर को खाओ का घणो किथे मल्ला जो मुकाबलो देखो आहे कि नजर से में उठी जी बोले हमारा
मुल्ला तो असा वणो ही न था ता थोड़ो मौलवी जी संगा हेल खाई मतो पिणे खारन जो था वरी जे सन्नड़ो दिठो घणई तो खाए नियत पलीत थस अरे कुछ खुदा जो खुद छो न था असा वणो ताहांगे चढ़ूं था बस में जाए न था दियो वञो बाजार में सीटियूं इशारा बीहूं था इलेक्शन में वोट न था दियो चंगा भला नेक नमाजी तहज्जुद गुजारे मुरा चढ़ंदा हुई कोन आई चढ़या त लहंदव ठुको कोन मां कुर्सी जी गाल तो गया मता बियो कुछ समझो सिंधी बोली एड़ी है ना मां छा बीहूं था मस्जिद में पगार न था दियो रखे तो को छोकरो दाढ़ी तो छोकरी न था दियो अरे तुझे चाचे जो पुत्रा कुरान जो हाफिज वाह बुरडन में पढ़ियो हाफिज सिकंदर जो मदरसे में का छोकरी कोन दीना सोस मुल्लो आ ना खतरो तो कोन है दाढ़ी के करे एडो खराब हुजूर फरमायो जे मल्ला जा कलमा तो पढ़े ना बतो संदरो बधई हुजूर सिंह जन हथ विदस तक किरी पियो हथ जैसे मुझे पैर तिरकियो वरी वेड़ना से तरे तो बमला थी बिना न्या ता हुजूर फरमाया बद संदरो बधई संग ने इशारो दिनो किरी पियो लट्टा छंडे उठी नबी संग के जे कलमो भी पढ़ा तो मुसलमान भी थियो तो जो गुलाम भी थियो तो मुखे हिकड़ी गाल बुधा केड़ी जे इशारो त तू तो करी मुखे केरे केर थो डाडा न था जो सुबह नबी जो आश के भैया तो बरात करे जाओ भैया तो छा त दीवाना आया अन्या त ट्रे मौलवी पोइते थव बल्कि 4 ये ना अल्लाह आशिक है थोड़े दिंदा आशिक आशिकन हुई निंद फेटल हूं रात जो 2 बजे कोन बेटा अरे तो कुछ जागी फोन आई वो कच्चा आशिक है मोहम्मद जा आशिक दादा न ता जाओ खत्म न जा आशिक भैया तो बरात करे जाओ भैया तो भैया अल्लाह बुरा अज वई बख्श अज मैयत त बख्शबा पर ही जेरा ने बख्श दादा नता जो सुभान अल्लाह जोर सा छो तो हुन जी रहमत बहाना गोली कुत्ते के पानी पियल वाले के रब माफ तो करे हिन त 100 बेनियूं लातियूं हुन जी रहमत बहाना पई गोले ऐं हेडो वडो बहानो है खुदा जो कसम या रसूल अल्लाह इशारो त हाने कोन दिठो असा जो मुजाहिद पेशावर में गाजी खालिद कादियानी गुस्ताखी कई कोर्ट में पुलिस वाले का गन खसे दसे जज कुर्सी जगे भाई जल्द भैया तो बुलंद करे गाजी के सलाम करो भैया तो 14 सालन जो नौजवान खुदा जो कसम नेट के कोन जो जंजीर लगा त डंडा पेड़ियो हथ करियो खिला दियो मानन जो फांसी चढ़ी सूलियत लटकी वेंदे पांजे जवानी ते गाजी रहम खा है गाजी जो जवाब नो शाबेट वारा चेतो ते हिकड़ी जान आ 70 जन मोहम्मद जी इज्जत ते कुर्बान करे भैया तो बुलंद करे गाजी के सलाम करो
नारे तकबीर, जवाब बुलंद आवाज़ से नारे तकबीर। शाने मुस्तफ़ा ताजदारे खत्म नबूवत, शाने सहाबा, शाने अहले बैत, अज़मत औलिया, नारे तकबीर। ए मुजाहिदन जो काफ़िला बुधी छॾियो, असांजो मौला अली भी मुजाहिद हो। तॾहिं त पुछो अली कहिड़ी शइ पसंदि थी? चई ज़र्ब बिस्सैफ, लश्कर कुफ़ार, कतार अंदर कतार, लख वञा हज़ार, मोहम्मद जा गद्दार, हेॾो हैदर करार, साहिब ज़ुल्फ़कार, हथ में तलवार, जेको अचे फिना, जाथे धक हण त ॿेड़ो पा। ॾाढा चओ अली अली आ, चओ अली अली आ, मौला अली जा मुरीद बैयत विरोध करे चओ, बैयत बैयत। असां का नफ़रत न कर भली आ, हेॾे भी हैदर अली अली आ। आए असां का नफ़रत, असां का नफ़रत, असां का नफ़रत न कर भली आ, हेॾे भी हैदर अली अली आ। आए अचल असां ॾे तूं भी हली आ, हेॾे भी हैदर अली अली आ। असां दर्जा, असां दर्जा, असां दर्जा हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यार। जंहिंजो अहल बैतन सां प्यार न आ, तंहिंजे कलमे ते इतबार न आ, तने तड़लन खां असीं धार आया। हाय उन छाजो रुगाना जाजो या रसूलल्लाह, मां कलमो भी पढ़ा, मुसलमान भी था, तहांजो गुलाम भी था, मांखे ॿुधा इशारो तहांजो आ, मांखे केरे केर था? हुजूर जो जवाब ॾियो, पाण फरमाए इशारो मां कंदो हां, चंड खे ॿ टुकड़ा रब कंदो, हथ मां खणंदो हां, मींहुं रब संत, पत्थरनि ते मां मोहम्मद हथ रखंदो हां, कलमो रब पढ़ाईंदो था। पत्थरनि खां कलमो सुभान अल्लाह त चओ। आए घुमे जो सजण पियो, ककर शाम कल पिया, घुमे जो सजण पियो, ककर शाम कल पिया, पत्थर भी मोहम्मद ते कलमा पढ़। ॾाढा नथा जो सुभान अल्लाह, ज़ोर सां। जुनैद बगदादी मल्लो मल बगदाद घुरायूं बादशाह जो 8000 पगार, टे मानी, सिर्फ सदाए त मां बादशाह जो पहलवान हां। ठीक बोलो सैयद आयो, असां सैयदन जा नौकर हूं, खुदा जो कसम। सैयद आयो उन छा जो 7 ॼाणियूं आहिनि, सैयद आहियां, पिनण खे ऐब तो समझा। कटल न कया, मांखे बच्चन जो गुज़र मिले। आयो बगदाद में चे बगदाद जो जुनैद त टड़ो दा लायो उस मैदान में 2000 तारा बादशाह घुरा चे मल वड़े चे हदन जी मुठा कैसा बिना चे मुझे इज्जत जो मसला मल जुम्मे जी नमाज पढ़ी मलाखड़ा स्टेडियम में गड थिया, भाकुर पतो संदरा पतो तमरा कन्न में सैयद छाचो, सैयद आया 7 न्याणियुनि जो पी आया, उन खानदान मां आया जंहिंते दुरूद पढ़ंदो आ, पिनण खे ऐब तो समझा, इशारो कंदो मां किरी पइजा, मूंखे न्याणियुनि जो गुज़र मिली। हे जुनैद तो चए मुंहिंजी दिल रोई पई, सोचम त जुनैद जिंदगी दुनिया कमाई थी, अज जन्नत कमाइण जो ॾींहुं अथई। कंहिंजे न्याणियुनि ते रहम कर, कंहिंजे बच्चन ते रहम कर। इशारो ॾिनई, किरी पियो, लाखों रुपया सैयद खे मिली विया। माण्हू जो जने दे मारे ॾियो, मारे ॾियो, इते विलायत मिलंदी, जिंदगी कमाई चटो नफ़स बहुत चढ़वा जे जोड़ी थींदी, वरी मल वरी कन्न में चइस, जे अगम कुर्ब कयो ही वरी कुर्ब कर, वरी इशारो ॾिनई, किरी माण्हू मिट्टीअ जा बुक भरिया। अच्छा का निकर मुंहिंजे बंगले मां तुंहिंजी मानी बंदा पघार खण बिस्तरो, बिस्तरो खणी अची तबलीग वांगुरु रात जो मस्जिद में सुतो, 3 बजे तहज्जुद पढ़ी सुतो, अख लगी वई, निंड वठी वई, ख्वाब में मिठे मोहम्मद जो दीदार थियसि। यार ॾाढा नथा छो जोर सां वली अल्लाह आश के बैयत विरोध करे जाओ, बैयत बैयत अल्लाह
हुसैन फरमायो जुनेद उथी भाकुर पा उथी भाकुर पा उथी मां मोहम्मद सा भाकुर पा अज खां पोइ तो इन बादशाह जो पहलवान ना है मोहम्मद जे दीन जो वली है ये हजरत जुनेद बगदाद रहमतुल्लाह रात जो अचे 3 बजे तहज्जुद पर रात जो 3 बजे इठे ते 4 चोर बिठा जेका टल कया ने चोरन के भी मस्जिद में वठी टल बुढ़ो साहब किया हर साल किडो बडो इस्तेफा मन को अचे मन उन दी मां के कंदरन में बुराई 300 दीवान आया अज जो के दीवान में रात में से कंदरे जो चाहे चोरन के गड़ा चोर के दस जी गए तू किड़ा के मां वना तो चोरी ते चोरन जो अच्छी दाढ़ी तस्बीहत में एको पुरानो चोरा मेरे मुल्लन जा वाइज बुधी खणी दाढ़ी रखी खुदा जो कसम थोड़े चोरा सा जा वाइज दी दींदा पूछो छो तो चोरन जो असा त डी जो टल कलाओ जाओ ताड़ी लाओ तो का तार गया बुझा बुझा जे मां एड़ो दर ताड़ियो आ जो दर त दींदो ही कोने लाडा नता चो जोर सा अज विच में हेठा पानी आ मथा मस्जिद बीच लाडा नता जो सुभान आए अल्लाह असा जो हजरत से हाले जीवा से हमादुल्लाह रहमत आए जिंदगी झोपड़ी में गुजार मलफूजात तो पढ़ो साईं जी खुदा की कसम जमल दुनिया में वने तो छा तो ओ मुझे बचाओ मुझे कब्र के कच्चो रख जो मुझे कब्र के पिन्नण जी गोदड़ी न बनाजो लफ्ज खुदा जो कसम लफ्ज मुझे कब्र के पिन्नण जी गोदड़ी न बनाजो फलाना मुझे पुत्र तू मदरसे जे तालिबान जी खिदमत में जा अल्लाह जा मेहमान थी तू न दंदो फलाना तू दरगाह जे के मुरीद अचन उनन जी हाजिरी कर जा तू जो खादिमा माता के अल्लाह जे हवाले इयो पढ़ी कलमा पढ़ी अल्लाह हमारा वली है ये खुदा जो कसम सुजारो अल्लाह जे दर कोन दी वाचना चई भला चौकीदार घणा दस जे हिकड़ो भी कोने अच्छा माल घणो दस जे सजी दुनिया के दींदो जे भला सुमंदो कमल जे सुमी व ठुप कोन जे पो चोरी की कंदासी जे जागंदो आ वेठो ॾिसंदो आ पर चोरन के चवे कुछ हे की रब जो तारीफ करा जे जागंदो ॾिसंदो आ पर चोरन के चवे जे भला वेझर में तो चोरी कई अथ जे मां रात त करे आयो आहियां यार ॾाढा छो न था चओ अकेले रब जा पुजारी भईयो त बिरहत करे चओ भईयो त जे करे ॿियन मौलविन जो टाइम घट आ मुंजो टाइम कलाक बोलो सा मुझे लाइन जो मां साईं हाने केटीएन वाला आया मुझे इंटरव्यू वठण को जम मां उनके जिंदगी जो दास्तान बतायो ना इंटरव्यू वठण में की छोकरी भी मां टाइम न पियो डान भाऊ राज द फोन कई मेहरबानी करे मुझे तो चौंदो कलाक पर मुझे 2 कलाक मामल कोन कलाक पो एड़ो जिंदगी जो दास्तान बुधायो मान केटीएन के हलंदो ॾिसजो 3 दफा हुआ छोकरी भी रोई पई त इंटरव्यू वठण वाला भी रोई पिया एड़ो जिंदगी जो ता हे असा दुख सीने में तकनायो वेठा हो गुलाम मुसा बाबूड़े जो सीनो तोला या जो कब्रिस्तान न हो दुख कथस्ता जा समाई बैठो असा पंजा दर्द लिखाए खल्क के मुरकाए चौथा अल खल्क अयालुल्लाह ये मखलूक रब जो कुंभ है जे तो वेजर में चोरी गई जे महाराज करे बुजुर्ग अॻियां चारे चोर पोया गटियूं ॾींदा ॾींदा सदा मस्जिद जे दर ते चोरन जो बिना मस्जिद तो बिना
अगे हरा चोर मुझसे जो हया होता हाने वाले चोर करें पेटे मुला सीता पे चोर प्लेट लड़ाई चोर धर थे डीरा चोरन के अंदर आ जाओ अंदर आ जाओ जब अंदर आया चे वजू क्यों वजू करे तहज्जुद पढ़ी हुनन के भी तहज्जुद पढ़े हथड़ा खणी रोनो चारई चोर तौबा करे वक्त जाओ अली मिटाई थोचे पाए पांच बिची में अंगन जे मोहम्मद मजूदन के बिसौसी न दिजल जे कच्चू कन तब माफ खजाने में असा मुसाफिर असा जी मंदिर आगे काडे बे अब्बा काडे दादा काडे चाचा जे तो के कने घुमायो ना नूर शाह जे कब्रिस्तान जे मां पंजाबी तुजा तू मुक्तो तो ओ नूर शाह जे कब्रिस्तान में भैया बिटाई तुझे वण था में वो पर पान न खन पंजो ठीक करे हे बिटाई लतीफ तुझे वारिस बदंदई वात के जे छिके बदजे पट सभई चवंदा मंजंद थी वई मैयत के कयो झट झट पो सुमारे सिधो कंदई पो खणी हल गई खट मथा विझंदई लठ वरसो वंडी लई वाट कब्र में अखिन में मिट्टी चप्पल में मिट्टी कन्नन में मिट्टी ओदे बराबर का रजा जितना गसु जन नीला उते आशिक अब्दुल लतीफ चवे कया हिक लीला जाथे कुणबन कबीला उते रह पर रस मथा मर मिट्टी जा वरे हलेला मन मिट्टी जा पे आया कदे कुल पहड़ा मथा मन मिट्टी जा वराए हल्या रस्म आखिरी हुई निभाए हल्या घोड़ा रे घोड़ा करे निकरंदे रोई मैयत खजंदो मानो रोंदा घोड़ा रे घोड़ा करे निकरंदे रोई धड़ धड़ी दे धूड़ में हु तख्ते ते धोई बोलाई दे लिंगन ता शौक लतीफ के लिबास पालो अग्या रागल भी घुरंदी रोकड़ो जेका दिनी हुंदई डोई कम में इंदई सोई पोयो माल परा मुझे दिल से